यासिर सुबह सुबह केॾांहुं निकिरी वियो? कुछ ॿुधाए कोन वियो आहे? अम्मा अदा कुछ ॿुधाईंदो कॾहिं आहे? बस ख़बर पवंदी आहे हिते को कमु कयो अथई। मोकल जो ॾींहुं आहे, मुलाज़िमनि जी छुटी आहे, बस सही आहे, घुमण फिरण निकिरी हलियो वियो। शुबैला मां सोचां पियो त अॼु जमाल सां सदफ जे सिलसिले में ॻाल्हायां। पहिरियां यासिर खां त मालूम करे वठो, हू बि भाउ आहे सदफ जो। हा पर मुंहिंजे ख़्याल में त यासिर त हा ई कंदो, ऐं हू बि जमाल खे सम्झी वियो आहे, ऐं जमाल हिकु ऑफिसर माण्हू आहे, ऐं मां सम्झां थो त यासिर खे कोई इतराज़ कोन हूंदो। भला तोखे सदफ छा चयो आहे? तो हुन खां पुछा ॻछ कई? पोइ बि खांसि पुछी वठि, तकड़ न कर। सदफ बि इहो ई पई चवे त अदा खे ॿुधाइणु ज़रूरी आहे ऐं उनजी मर्ज़ी बि शामिल हुजे। हा त पोइ मां कहिड़ो हींअर थो वञा, शाम जो फ़ोन करे वेंदुसि, तेसि ताईं यासिर बि अची वेंदो, वेही पाण में डिस्कस करे वठंदासीं। तोखे सॼो ॾींहुं रुगो टीवी ॾिसणी आहे, ॿियो को कमु कोन अथई? यासिर पुट, तूं एॾो जल्दी काॾे हली वियो? पापा पहिरीं इहो त पुछो सुबुह जो गॾु कंहिंसां वियो? तव्हां में अञा ताईं उहा रांदि बि थी हले? रांदि त अदा यासिर पियो कए असां सां। मूंखे ॻाल्हाइणु ॾींदी आहे? हर वक़्तु मज़ाक़ ऐं मस्ती कोन हलंदी आहे, ऐं हाणे ख़ामोश रहो। बाबा छा ॻाल्हि आहे, ॿुधाए। बाबा हू SSP जमाल ते हमिलो थियो आहे, ऐं संदसि काफ़ी गोलियूं बि लॻियूं अथसि। मां हुन सां हॉस्पिटल में त गॾु हुयुसि, ऐं हाणे हुनजो ऑपरेशन हली रहियो आहे। या अल्लाह तूं पंहिंजो रहम कजांइ मालिक। पर पुट हुनखे को ख़तरो त न आहे न? ख़तरे खां त ॿाहिरि आहे न? ठीकु आहे न? बाबा फ़िलहाल त कुझु नथो चई सघिजे, छो त ऑपरेशन त थी चुको आहे, ऐं शाम ताईं होश अची वेंदुसि। छोकिरी मारिया त परेशान हूंदी, असांखे हुन ॾांहुं हलणु घुरिजे। फ़िलहाल त अस्पताल में कंहिंखे बि अचण ऐं मिलणु कोन था ॾियनि, सो शाम ताईं ॾिसूं था। बसि पुट, ही जमाल बि पंहिंजे पीउ ते वियो आहे, हर वक़्तु ॾोहारियुनि जे पोइ। बसि बाबा दुआ कयोसि, अल्लाह ख़ैर कंदो, मां फ्रेश थी वियो। अल्लाह ख़ैर कंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।